वक्त जो थी पियो वेरी दर्दन करां खुदा कायनात जे सभिनी सोणनि खां मुंहिंजे महबूब खे सोणो ठाहियो आहे। अॼु त सेज ते वेठल मुंहिंजी पारस खे ॾिसी चंड बि शर्माईंदो हूंदो। पारस, कुंवार जे लाल जोड़े में तोखे ॾिसण जी सिक मूंखे सालनि खां हुई ऐं तुंहिंजी मोहबत मुंहिंजो नसीब। इन लाइ मूं पीरनि ते पड़ बि बासिया। मिठी तुंहिंजे हथ जी हिन ऐं रुखसारनि जी लालाण इमरान जो अकुल ख़ता करे छॾियो आहे। तुंहिंजे हुस्न जी चिटाई अॻियां चंड जी चांडाण बि तमामु घटि आहे। तूं ई महताब, तूं ई आफ़ताब, तुंहिंजी मोहबत मुंहिंजे लाइ भिटाई जो किताब। मां वर्क वर्क चुमां त बि सिक न लहे पिरीअ जी।